नफ्स अम्मारा, ये सरकश नफ्स आ, यो रुगी बुराई जे तरफ़ छिकींदो आहे। नेकी का नफ़रत, बुराई जे शौक़, ऐं इहो हिकु मच्छर जो जेको डंग आहे न, इहो बि बर्दाश्त करणु न ॾींदो आहे। इहो अक्सर करे काफ़रनि खे हूंदो आहे, कुफ़ार मुशरिकीन मुनाफ़िकीन खे इहो नफ़्स हूंदो आहे, मच्छर जो डंग बि बर्दाश्त करणु न ॾींदो आहे। नफ़्स अम्मारा मां कॾहिं बि कोई वली नथो थी सघे, ज़ालिम खे अल्लाह वली नाहे बणायो। इहो नफ़्स अम्मारा आहे, ख़तरनाक नफ़्स आहे। अल्लाह ताला इन खां आफ़ियत बख़्शे। जॾहिं तव्हां असां ज़िक्र कंदा आहियूं, अल्लाह वारनि जी सोहबत में वेंदा आहियूं, इबादत कंदा आहियूं, त इहो नफ़्स अम्मारा मां फिरी नफ़्स लव्वामो बणिजी वेंदो। नफ़्स लव्वामे जो ज़िक्र बि क़ुरान मजीद में, ला उक़सिम बियौमिल क़ियामा वला उक़सिम बिन नफ़्सिल लव्वामा। तव्हां ॾिसंदा आहियो हिकिड़ो ई माण्हू पहिरियों ज़ालिम हूंदो आहे, पर उन जे मथां अगरि अल्लाह जे वली जी नज़र पइजी वञे न, अखियूं हथ पेर उन जा कोन मटिबा आहिनि, माण्हू साॻियो हूंदो आहे, पंहिंजो अख़लाक़ तब्दील थी वेंदो आहे। पहिरियों ज़ालिम हूंदो आहे, पोइ रहम दिल बणिजी वेंदो आहे। माण्हू त साॻियो आहे, इहो मटियो कीअं? इन जे अंदर जो हिकु सिस्टम आहे जेको मटिजी वियो। अल्लाह जे वली जी निगाह सां नफ़्स सरकश अम्मारा नफ़्स ख़तमु थी, नफ़्स लव्वामो पैदा थियो। नफ़्स लव्वामो, ला उक़सिम बियौमिल क़ियामा वला उक़सिम बिन नफ़्सिल लव्वामा। इन खां नफ़्स लव्वामे जंहिंखे हूंदो आहे न, इन खां ख़ता थींदी आहे, ॼाणी वाणी न, इत्तिफ़ाक़ सां, पर इहो शख़्स ख़ता करे सुकून जी निंड नाहे सुम्हंदो, अल्लाह जो हुज़ूर में तौबा कंदो रहंदो आहे। इहो नफ़्स अल्लाह ताला खे इन फितरत वारो माण्हू ॾाढो पसंदि आहे। उन खां बाद में इतां विलायत आम शुरू थींदी आहे, इतां विलायत आम शुरू थींदी आहे। विलायत जो इतां आहिस्ते आहिस्ते दर खुलंदो आहे। नफ़्स लव्वामो तरक़ी कंदो आहे न जॾहिं, त पोइ नफ़्स मुल्हिमा बणिबो आहे। नफ़्स मुल्हिमा जेको आहे उहो सिर्फ़ु नेकी जी दावत ॾींदो आहे, नेकी जे तरफ़। हिकिड़ा माण्हू तव्हां ॾिसंदा आहियो, रुगी उन्हनि खे इबादत जो शौक़ु हूंदो आहे, इन्हनि जो नफ़्स मुल्हिमा बणिजी वेंदो आहे। उन नफ़्स जो बि सूरह शम्स में ज़िक्र आहे। सामाईन मोहतरम, उन खां बाद में अगरि नफ़्स अञा तरक़ी कंदो आहे, त नफ़्स मुतमइन्ना बणिजी वेंदो। उहो नफ़्स क़ल्ब जे मक़ाम ते ईंदो आहे, क़ल्ब रूह जे मक़ाम ते ईंदो आहे, रूह सिर जे मक़ाम ते, सिर ख़फ़ी जे मक़ाम ते, ख़फ़ी अख़फ़ा जे मक़ाम ते, अख़फ़ा आलम अमर में अल्लाह ताला जी ज़ात व बरकात जे मुशाहिदनि जे मक़ाम ते अची वेंदो। नफ़्स मुल्हिमा खां बाद में नफ़्स मुतमइन्ना। नफ़्स मुतमइन्ना में अल्लाह ताला जा केतिरा ई वली हूंदा आहिनि, जेके अल्लाह ताला जी रज़ा ते उन्हनि खे इत्मीनान क़ल्ब हूंदो आहे। नफ़्स मुतमइन्ना अगरि तरक़ी कंदो आहे, त नफ़्स राज़िया बणिजी वेंदो आहे। नफ़्स राज़िया जेको आहे उहो अल्लाह ताला जी रज़ा ते राज़ी रहण जो नालो आहे, नफ़्स राज़िया। नफ़्स राज़िया जंहिंखे हासिलु थिए, उन माण्हू जी कैफ़ियत, उन वली जी कैफ़ियत इहा हूंदी आहे, हमा वक़्तु उहो पंहिंजे परवरदिगार खे राज़ी करण जे चकर में हूंदो आहे। उन जी इबादत, उन जी बंदगी, उन जी ख़ैर ख़ैरात जो मक़सदु फ़क़ति ज़हन में ख़्याल ऐं तवज्जो पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ हूंदो आहे। परवरदिगार तूं राज़ी थी। ईअं हिन जूं अदाऊं वधंदे वधंदे आला मक़ाम ते जॾहिं पहुचंदियूं आहिनि, त पोइ उहो शख़्स नफ़्स मर्ज़िया में पहुचंदो आहे। सूरह फजर में इन नुफ़ूसनि, टिनी नुफ़ूसनि जो ज़िक्र। नफ़्स मर्ज़िया उन शख़्स खे अता थींदो आहे जंहिंखां अल्लाह राज़ी थिए। नफ़्स राज़िया, अल्लाह खे राज़ी करणु। अल्लाह अगरि उन खां राज़ी थी वियो, त पोइ मर्ज़िया, पोइ समूरियूं तक़दीरूं उन वली जे दस्त में हूंदियूं आहिनि। सामाईन मोहतरम, नफ़्स मर्ज़िया जे जंहिं मक़ाम ते जेको वली फ़ाइज़ थींदो आहे, बसि ज़ुबान मां जो कुझु चवंदो आहे, अल्लाह ताला जी तक़दीर में उहो थी वेंदो आहे। केतिरा ई वाक़ियात हुज़ूर सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु नफ़्स मर्ज़िया जे मक़ाम ते आया। हज़रत हुज़ूर गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके कुझु मुनाफ़िकीन हिकु ड्रामो रचायो, चीन जा मुरीदीन चवनि था त असांजो मुर्शिद इन मक़ाम ते आहे जो सम्झी वेंदो आहे, दिलनि जा राज़ सम्झी वेंदो आहे, पोइ इन सां ड्रामो छो न कयूं। उन्हनि हिकिड़े माण्हू खे, चङे भले खे खट ते सुम्हारियो, कफ़न वेड़ायो, मथां उहो इंतज़ाम कयो, चई तोखे खणी था हलूं, चऊं था सली जनाज़ो पढ़, जनाज़ो पढ़। जॾहिं जनाज़ो पढ़ंदो
पोइ असां तुंहिंजो कपिड़ो मथे कंदासीं, उथी बीहजां ताकी पंहिंजनि मुरीदनि में तोहीन थिएसि। प्लेन ठाहे हुज़ूर गौसे पाक जी ख़िदमत में आया। हुज़ूर सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ु कयनि, पाण फरमायूं सिफ़ूं ॿधो नमाज़ शुरू कंदासीं। हो दिलि में ख़ुशियूं कनि पिया त असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वियासीं। सामाईन मोहतरम, मुक़्तदिन जमायतिन सिफ़ूं ॿधियूं, अॻियां उहो ज़िंदा शख़्स रखियो वियो। अल्लाह अकबर। आम माण्हू इंसान बशरी सिस्टम खे ॾिसंदो आहे, ही बातनी अहवालनि खे न ॾिसंदो आहे त ही मानो बातनी अहवालनि में कहिड़े मक़ाम ते फ़ाइज़ आहे। सामाईन मोहतरम, हुज़ूर गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जनाज़े जी नियत करे अल्लाह अकबर जेॾी महिल कयो, नमाज़ जो सलाम मरायो, उहो शख़्स उथी बीही ऐं जल्दी में भॼी भॼी खट तां अची कपिड़ो मथे कयां ताकी तोहीन थिए। कपिड़ो मथे हुनखे उथारण जी कोशिशि कयईं, पर हू शख़्स हक़ीक़त में फ़ौत थी चुको हुयो त ज़िंदा, पर फ़ौत थी चुको। मानस कम नफ़्स मर्ज़िया जे मक़ाम ते अगर बंदन मां कोई बंदो फ़ाइज़ थींदो आहे त अल्लाह जी तक़दीर उन जे दस्त में हूंदी आहे, इहो अल्लाह जो फ़ज़ुल उन जे मथां हूंदो। क़ुरान मजीद में यूसुफ़ अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। हिकु शख़्स ढंग करे यूसुफ़ अलैहिस्सलाम खे कूड़ो ख़्वाब ॿुधायो। यूसुफ़ अलैहिस्सलाम उन जो ताबीर कयो, उन जो ताबीर कयईं, उन जो ताबीर मौत कयईं। उन शख़्स खिली करे चयो त मां त कूड़ हयुमि। चीतो कूड़ हयो या न हयो, बसि हाणे उअं ई थींदो जीअं मां तोखे चयो आहे। यूसुफ़ अलैहिस्सलाम मर्ज़िया जे मक़ाम ते हुया न। यूसुफ़ अलैहिस्सलाम फरमाया, हाणे जो कुझु मां चयो बसि अल्लाह जो हुकुम थी वियो, तक़दीर थी वई, हाणे बसि उअं ई थींदी जीअं तो ख़्वाब ॿुधायो ऐं जीअं मां तुंहिंजो ताबीर कयो। हे मर्ज़िया जा मक़ाम आहिनि। ऐं अर्ज़ु पे कयुमि, जॾहिं नफ़्स मर्ज़िया इन मक़ाम ते जो तक़दीर, समूरी तक़दीर उन बाने जी दस्त में बणिजी वेंदी आहे, इन मक़ाम ते जॾहिं बानो आला मक़ाम ते फ़ाइज़ थींदो आहे न, सामाईन मोहतरम, पोइ उन खे हिकु और कमाल नसीब थींदो आहे, उहो कामिल बणिजी वेंदो आहे। नफ़्स मर्ज़िया खां पोइ शख़्स कामिल मुकमिल बणिजी वेंदो आहे। पर यादि रखो, नफ़्स मर्ज़िया हिकु अहिड़ो नाज़ुक ऐं दक़ीक़ मक़ाम आहे जिथे चङा भला वली उन्हनि जा पेर तिरकी वेंदा आहिनि ऐं हेठि किरी पवंदा आहिनि। इहा काई आम ॻाल्हि आहे कोन। अवाम इन ॻाल्हि खे ॾिसंदो आहे, वाह 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 जी करामत हुई, पर औलिया किराम खे एॾनि वॾनि इम्तिहान ऐं आज़माइशियुनि में मुब्तला करे बाद में इन मक़ाम ते फ़ाइज़ कयो वेंदो आहे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।